कुत्तो पूरल खान जो भी ना लो दवाई है दवाई कारी है जो वे मौत चोट थे मुखांड्री तो मुखांड्री न छोरा मां तो के वनो दारेल ठाइंदो जो ही सब दुनिया जा मानू तो खांड जांदा मां समझा तो यो शिकार है हाँ सरदार यो इंस्पेक्टर है इंस्पेक्टर तब इन जे सीने मां गोली मुझी पार थींदी कारा तब यो शिकार अज मोड़ा अचे पियो हाँ कारा अचो मुझे पोया
राजा टोपियारा तव्हांजा धाड़नि जो टोलो त किथे कोन ॾिठो आहे साहब इहो धाड़नि जो टोलो वञे पियो हाणे तकलीफ़ छो कई आहे यार बुरहान खान त यारनि जो यार आहे तूं असांखे हुकुम करियां असां तो वटि पाण चवां छा हुकुम आहे यार बुरहान खान मां पंहिंजी अमानत ॾिसण आयो आहियां ओ मास्टर बोड़ो हाँ यार बुरहान खान वो मास्टर जानमान पोड़ो जंहिं मुंहिंजे भाउ मुंठा रखी मौत खां अॻु मौत ॾेई छॾियो ओ नादर खान अच त पोइ मां तोखे उन पोढ़े जो दीदार करायां अखियूं खोल ॾिस हिनखे ॼाण त ही केरु आहे बुरहान खान ही कारी रात जो कारीगर आहे जंहिंजे ज़र सां बेगुनाह माण्हू मौत खां अॻु ई मरी वेंदा आहिनि ही मास्टर पोड़ो इल्मु ॾींदड़ उस्ताद हिन जो निशानो चलाए बुरहान खान ही ज़ालिम आहे ही ज़ालिम आहे ओ त सचो मास्टर जानमान तू ख़तम थी वियो हूंदई पर तू अञा मज़बूत बि थियो आहीं ही मास्टर इल्म जो खज़ानो आहे तू हुनखे मारे न सघंदे न मारे सघंदे बकवास तो करी मास्टर नादर खान मुंहिंजो दोस्त आहे बुरहान खान हिनखे हाणे हिन पिंजरे मां आज़ाद करे छॾ नादर खान अॼु ही ख़तम थी वियो चाहे मौत अचे पर तू आज़ाद आहीं सरदार राजू खे पग जो अख़्तियार करे छॾियो आहे
पग जो हक़दार नथो थी सघे। सरदार मां हर हुकुम तुझे अखियुनि ते रखियो आहे। तू इन बातगाड़े छोकरे के पग जो सरदार तो बनाई। तू मुझो वफादार आहीं, सच्चो आहीं, जान आहीं, जिस्म आहीं, पर करा तू वॾो गदार भी आहीं। सरदार कारे खे सरदारी जी पग ॾेई छॾियो। माना पग खैरात में ॾियण थो चाहीं न? अरे तू मास्टर के आजाद करे छॾियो मुझे सरदार जी इजाजत का बगैर। हाँ हाँ मास्टर के मूं ही आजाद कयो। हाँ मुझे सरदार जी पग राजू खे ॾियणु चाहियां थो। हाँ राजू खे ॾियणु चाहियां थो। जे तू यहाँ गद्दारी न करिया करा तो सरदारी जो हकदार तू है। पर तू मूंसां सॼी जिंदगी रही वफ़ाई न कई। मुझी बहादुरी ते शक करे मुझो अंदर ही जला छॾियो अथई सरदार। अरे तू कॾहिं राजूअ जे अखियुनि में चिताए ॾिठो आहे? राजूअ जे अखियुनि में उहे मुंहुं बाजा शोला ॾिठा आहिनि जेके हर तूफ़ान खे राख करे छॾींदा आहिनि, राख करे छॾींदा आहिनि। करा करो कमीनो ही कुत्ता है। राजू ओ राजू। जी सरदार। ओ इहो मौक़ो कारे खे ज़रूर दे पुट, ज़रूर दे। हाँ इहो तुझे सरदार जो हुकुम आहे। हुकुम मैदान थे। सरदार इन नौजवान राजू के जवानी में न मारा। करा राजू खे तुझे कमजोर हडन से तरस तो अचे। जेको सरा थे वही सरदार थी दो। सर्फ निकतो आड़िस के कम जो कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पे आइन। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो को निकतो है। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ जे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई न ता वठण लालू का पैसा तो वठी था न। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो। सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईंदे। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। राइट में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो। ठीकु आहे। वठी
राजू जे कार्य के शौक आहे त पोइ हिन जो शौक पूरो थियणु घुर्जे त पोइ मैदान लॻे अचो राजू तारा त पोइ हथियार फिटी कयो ऐं मैदान हुजे तुकारा मां तोखे सरदार जे करे माफ़ थो कयां
केर आहीं तूं ऐं हू केर हुया ऐं छो तुंहिंजे पुठियां पिया? मां हिकु नचण वारी आहियां ऐं हू हिकु बाज़ारी गुंडा हुआ। मां उन बाज़ार जी ज़िंदगी मां तंग थी निकिती आहियां, पर मूंखे वरी हुन दलदल में फसाइण था चाहिनि। मां हिकु शरीफ़ घराणी जी न्याणी हुयसि। हिन ज़ालिम वॾेरे मुंहिंजी भेण खे पंहिंजे हवस जो निशानो बणायो ऐं मूंखे नंढपण में ई कोठे ते नीलाम करायो। मां उन ॾींहं खां वठी हिन ॾींहं ताईं रत जा घोड़ा रुना आहिनि। हर ॾींहुं जी आहियां, हर ॾींहुं मरी आहियां। मूंखां मुंहिंजे जिस्म जी नुमाइश कराए वई आहे। मूंखे ही ज़ालिम वरी उन दलदल में वठी हलंदा। हाणे हू तुंहिंजे पुठियां कोन ईंदा, भॼी विया ऐं तूं जॾहिं जी आहीं हली वञ हितां। हिते मुंहिंजो को बि वारिस न आहे, मूंखे ही मारे छॾींदा, या त मूंखे पंहिंजे हथनि सां मार या त मूंखे पाण सां गॾु वठी हल। मञा थो त तूं हिकु मज़लूम औरत आहीं ऐं तोसां ज़ुल्म थियो आहे, पर असांजी ज़िंदगी तमामु ॾुखी ज़िंदगी आहे। असां कंडनि जी सेज ते सुम्हंदा आहियूं ऐं असांखे इहा बि ख़बर न हूंदी आहे त कॾहिं किथां गोली असांजे सीने खे पार करे वञे थी। सुठो अथई त तूं पंहिंजी राह ते हली वञ, पाण सां गॾु वठी हल। वॾी का ज़िंदगी आहे, जेकॾहिं तूं नथी मुड़ी त पोइ अच मूंसां। ये केर आहे? ये असांजे ॻोठ जे ग़रीब मास्तर जे घर वञे। हिन सां ज़ुल्म कंहिं कयो आहे? हिन सां ज़ुल्म वरी नज़र कान करायो। चुप ॾिसो कोन था मुंहिंजा बचड़ा सुता पिया आहिनि। चुप मास्तर जानमान तू? हाँ मास्टर जानम ॿुधाया सवण कान। मास्टर जानम ॿुधाया वक़्त लाइ कॾहिं सां इंसाफ़ कंदो। मुंहिंजा बचड़ा लाइ किथे हूंदा राजू ऐं साजू? मुंहिंजी घरवारी किथे हूंदी? मास्तर मूं तो अॻु में चयो शायदि फिराए छॾ, न त कार थी वेंदो। अॼु उहो ई कार थियो, राजू ऐं साजू जो को पतो ई कोन थो पए। तुंहिंजे घरवारी चरी थी वई, अक्सर करे पीरनि ऐं दरगाहनि ते मां ॾिसंदो आहियां। सवण खान तूं मुंहिंजो जिगरी दोस्त आहीं। दुआ कर त मूंखे पंहिंजा बच्चा, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजा ॿ नंढड़ा पुट आहिनि, मूंखे मिलनि। राजू ऐं साजू मुंहिंजा लाइ किथे आहिनि? दुआ कजांइ। वेह मानी खाई पोइ वञे। मुंहिंजे बच्चनि जी मानी कान खाधी हूंदी, मां कहिड़ी मानी खावां?
पापा जे बच्चन की गोलियां था पापा जे बच्चन की गोलियां राजू केर आहे ये छोकरी असां धाड़ेलन जा के असूल हूंदा आहिनि असी धाड़ेल जरूर आहियूं राजू पर बग़ैर त न आहियूं जो के जूं न्याणियूं ऐं धीअरूं इन अॾे में खणी अचूं केर आहे छोकरी ॿुधा राजू तूं ही ज़िंदगीअ में हिकु वॾो ग़लतीअ जो कमु कयो आहे करा पुछीस केर आहे ये छोकरी राजू सरदारी छा पियो चए ही केर आहे जवाब छो थो ॾी राजू ॿुधा सरदार तव्हां ग़लति था सम्झो हक़ीक़त ही आहे त उन खां पोइ मूंखे ॿी का राह नज़र न आई ऐं मां हिनखे हिते वठी आयुसि जेकर हिन ॻाल्हि में मां क़सूरवार आहियां त पोइ जेका मुंहिंजे लाइ सज़ा आहे मूंखे क़बूल आहे राजू मूंखे शक हुयो पुट पर मुंहिंजे पालण में का अहिड़ी ग़लती कान्हे मूं सोचे सम्झी फ़ैसिलो कयो जेकॾहिं हीअ न्याणी मज़लूम आहे त भूरल ख़ान जी धीउ आहे भूरल ख़ान जी धीउ आहे ऐं हा अॼु खां वठी हीअ असां सां गॾु रहंदी खादम जी बा हेॾां अच पुट मूंखे कसम आहे न पंहिंजे पालियल पुट राजूअ जो त मां तुंहिंजो दुश्मन हिकु हिकु ॻोल्हे ऐं हिन दया में लोड़ींदुसि न त मुंहिंजो नालो भूरल ख़ान कोन्हे पुट भूरल ख़ान कोन्हे मुंहिंजी धीउ भूरल ख़ान कोन्हे
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसमा अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 रोज़ रोज़ अगवा डकैती खुरूं ऐं बेगुनाह माण्हू मारिया वञनि था हुकूमत असांखे ट्रेनिंग कई वरिती उन लाइ न ॾिनी आहे त असां ॾोहारियुनि खे खात्मो न आणे सघूं पर उन लाइ ॾिनी आहे त असां ॾोहर ऐं ॾोहारी जो खात्मो आहे सर आवाम असांजो साथ न छॾींदो इहो ग़लति था चओ आवाम असांजो साथ छो न ॾींदो असां आवाम सां ताउन कंदासीं ऐं इलाइक़े में ॾोहारियुनि जो खात्मो आणींदासीं त माण्हू असां सां मुकमल ताउन कंदा पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त असां माण्हुनि जो एतमाद बहाल करियूं उनजे लाइ उन्हनि खे इंसाफ़ मुहैया करे ॾियूं तेसीं ताईं आवाम असांजो साथ न ॾींदो जेसीं ताईं असां उन्हनि खे इंसाफ़ नथा ॾेई सघूं असांजे इलाइक़े में 3 ख़तरनाक ॾोहारी आहिनि हिकिड़ो आहे भूरियल फड़े जंहिंजे सिर ते सिंध सरकार 50 लख रुपया इनाम ॾिनो आहे ऐं ॿियो आहे राजू जंहिंजे सिर ते सिंध सरकार 30 लख रुपया ॿियो आहे कारो थाई जंहिंजे सिर ते 20 लख रुपया इनाम ॾिनल आहे उन्हनि खे ख़तमु करणु असांखे हिननि खे मारणु इंतिहाई ज़रूरी आहे छो जो हिननि हिन इलाइक़े जे माण्हुनि जो निंड हराम करे छॾियो आख़िर ते असांजे हथनि में 3 इंस्पेक्टर शहीद छा उहे असांजा ॿाहिरि न हुआ 1.5 साल अॼोकी मीटिंग इन ॻाल्हि ते ख़तमु कई शाह बादशाह तू मूंखे छिड़ल मिलाईंदो आहे मां हर साल तो वटि हाज़िरी भरींदो आहियां सिर्फ़ हिकु ई सुवाल हूंदो आहे किथे आहे मुंहिंजी माउ किथे आहे मुंहिंजो पीउ किथे आहिनि मुंहिंजा पीउ माउ किथे आहिनि मूंखे यकीन आहे मूंखे त मुंहिंजो नंढड़ो भाउ तूं मूंसां मिलाईंदे मुंहिंजा पीउ माउ मूंसां मिलाईंदे यकीन आहे मूंखे
जी दुआ कबूल थी वही मुंहिंजा दुश्मनी हाणे तूं पंहिंजो पाण मुंहिंजे हवाले करे छॾ इंस्पेक्टर तूं चइबो त तूं मुंहिंजो पीछो कोन छॾींदे मौत कॾहिं बि पीछो नाहे छॾींदो ऐं मां तुंहिंजो मौत आहियां मौत उहा ख़बर त मौत खे बि कोन हूंदी आहे त कंहिंजी ज़िंदगी लिकाए थो तूं चारों तरफ़ पुलिस जे घेरे जे हेठां ई अगर भॼण जी कोशिश कई त कुत्ते जे मौत मारियो वेंदे तूं वञ मां तोखे मुर्शिद जे सदके जी दान ॾियां थो छो त मां हिन पिड़ में दुश्मन खे बि माफ़ करे छॾींदो आहियां छो त कारीगर जो वेर मौत जो ढेर शर्म कोने दो हां मुझे बचड़ा सता प्यान भाई तू लड़ तो करी हां हां ओ मां ही तो छा करे छॾियो हिकु ॾोहारी तो मुंहिंजे हथों भॼाए छॾियो हिनखे हिते छो आंदो अथई तोखे ख़बर नाहे त असां थाड़ियल ज़रूर आहियूं पर बेगैरत न आहियूं कंहिंजा नंग हिते पंहिंजे अॾनि ते न आणींदा सम्झी ये थई उन ज़ालिम वडेरे जी ज़ालिम दी जे मुंहिंजी भेण खे मारा छॾियो ऐं मूंखे बाज़ारू बणाए छॾियो ऐं हीअ मुंहिंजे इंतकाम जी पहिरीं शुरूआत थी मां मञा थो त तुंहिंजी दुश्मनी वडेरे सां आहे पर पीउ जी दुश्मनी धीउ सां न असां त न्याणियुनि जी इज़त कंदा आहियूं ऐं न्याणियुनि जी इज़त जा रखवाला आहियूं तूं सच थो चवीं मां पंहिंजी बदिले जी बाह में विसारे वेठी हुअसि त मां बि हिकु औरत आहियां मुंहिंजे सीने में बि हिकु धड़कंदड़ दिलि आहे जेका एहसासनि में भरियल आहे खणी वञ हिनखे ऐं इज़त सां वञी उते छॾे अचीस जिथां हिनखे आंदो अथई वठी वञ हिनखे जन्नत ॿुधा राजू ऐं साजू किथे आहिनि ही तो कहिड़ा हाल कया आहिनि केरु आयो तव्हां उतारो
जो केरु मरी वियो आहे? जन्नत ही बेजान गुडा कुछ भी ना है। मां पुछण थी त राजू ही साचू किथे आहिनि? मां मास्टर जान में वधाया उठ त राजू ही साचू के ॻोल्हियो उठ ही छा करे छॾियो आहे तूं? कमदार हाँ ये सुरेखा दिल तोरवण जबरन सां मथा टकराईंदो। गुरबत के शराबत के कमजोरी न समझ। ही गरीब जबरन का मथे अनोलई पाड़ा है। हुरल खान तू हिनखे न मां मारिदुस। छो त हिन मुंहिंजे भाउ खे फांसीअ ते चढ़ायो ऐं हुनखे सरेआम फांसी ॾियारे छॾी। नाज़र खान खुदा जी कर काट ली। नाज़र खान जेको भी जुल्म करो सही न इन जिस्म ते कर इन औरत ते जुल्म न कर सर इन वडा लुकटान मुते जुल्म कर। कमदार तू बुधाए कमना मुझे बचा किथे मुझे राजू साजू बुधाए जर्मन मुझे राजू है साजू इन कमीने मार दो। बुधाए मुझे पुत्र किथे है? बुधाए कमीना दे रख अंदर बुधाए मुझे पुत्र किथे है? बुधाए अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो,
लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 संतरी बाबा हेमोग्लोबिन की हिफाजत कर। ये हार तो के केन ढाई छाए ना रखे। ये हार तो मुझे राजू ही साजू जो आए। ये हार तो मुखे पाजी अमड़े पी जी निशानी आहे। इहा ही तो मुझी निशानी बची आहे मूं वटि। छा तुम साजू पुटाई साजू मुझो मुझो राजू पुट किथे आए? हाँ हाँ बाबा ही यार मुई तो साचो ही राजू के ठरी जे मेले में वठी ना बाबा ही यार तू साचो ही त पोइ राजू किथे आहे बाबा? अच्छा तू मुझी मां आई मां तुझो पुट साजन आया मां न दोस्त त भाऊ राजू मुझे ला मानी डगड़ी वठण वियो। जीअं हू मानी डगड़ी वठण वियो अॼु ॾींहं ताईं न आहे मोटियो मुंहिंजी अम्मा। पर तूं घबरा न मां तोसां वाइदो थो करियां त मां ते राजूअ खे तो वटि ज़रूरु आणींदुसि ऐं तोसां ज़रूरु मिलाईंदोमांसि अम्मा ज़रूरु मिलाईंदोमांसि। मुझा दोस्त
ही तो छा कयो अरे मुखे भी लगे गोली वहां तो पाजे सीने में खा दिया ही तो छा कयो ही सरदार बाबा राजू पुत्र हे जी को थियो न सुठो थियो पुत्र जो असांजो अंजाम इहो ई थियो पुत्र असी हिन धरतीअ ते वॾा ज़ुल्म कया आहिनि पुट वॾा ज़ुल्म कया आहिनि तो बि पुट जवान आई वञी पेश पाउ न त पुट छा थींदी न सरदार बाबा मुखे छॾे ॾियो मुंहिंजो दोस्त मुखे छॾे ॾियो तूं बि मुखे अकेलो छॾियो थी वञी हिन झंगल में मुखे तूं अकेलो छॾियो थी वञी न राणी मां तोखे मरण कोन ॾींदुसि जिंदगी एतिरी हुई हाणे मुंहिंजी इंतकाम जी बाह टुटी थी वई आहे खुदा दुश्मन राजू मुझे पोया है गोली हराए खबरदार दुश्मन हाणे तुझो खेल खत्म थी वियो राजू खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर मां तुझो दुश्मन न आहियां मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस नादर खान हिन अखियुनि में मास्तर जे घर खे लॻल बाहि नज़र ईंदी उन बाहि में सड़ंदड़ नंढड़ो ॿार तुंहिंजे साम्हूं राजू आहे राजू खुदा अरे महबूब जो सबके मुझे माफ कर मां मास्टर जान बदल का पेरे पर माफी गुरा तो
मां तोखे कीअं थो छॾे सघां। राजू खुदा ने वास्ते मुझे माफ कर। राजू खुदा ने वास्ते मुझे माफ कर। मुझे माफ कर राजू। करे छॾियो छा करे छॾियो चे भाउ मुंहिंजे मानी खपे दिला एॾो तड़पी मुंहिंजी बुख उजाईंदो अॼु मूं हिननि कतल सां उन पंहिंजे भाउ जी ज़िंदगीअ जो ॾींहुं उजाए छॾियो। मुझा बात जो कोडो कोने तुझो मां तो तुझे ला माने वठण में होस न पर हिन मुआशरे मानीअ बदिरां मुंहिंजे हथ में बंदूक ॾेई छॾी। हा बंदूक ॾेई छॾी। राजू बाबा अम्मा अम्मा आओ तुम्हारी ममता जो गुनहगार है अम्मा। आई वो राजू जेको मुझे बुख उजाड़े दिला मानी कप होटल में हो। अरे साजू है साजू तो कर अदा ओ भाऊ ओ राजू। अम्मा घणे वक्त खां पोइ तुंहिंजी झोलीअ में सुतो आहियां। मूंखे तोखां सवा निंड कोन ईंदी हुई। मुंहिंजी मां मूंखे निंड कोन ईंदी हुई। अम्मा अॼु मूंसां हिकिड़ो वाइदो कर अम्मा। छो मुंहिंजो पुटु मुंहिंजी मिठड़ी अम्मा मुंहिंजी जीजल अम्मा मूंसां वाइदो कर। छो मुंहिंजो पुटु मुंहिंजे मरण खां पोइ तूं न रोजाए अम्मा। तुंहिंजी अखियुनि में गोरा न हुजनि अम्मा। राजू साहब हेठि थोरो न्यूज़